प्रेसिडेंट साहब, जनरल सेक्रेटरी साहब, कंडियारो बार जा असांजा उहिदेदारान ऐं स्टेज ते वेठल सभई असांजा कैंडिडेट्स ऐं शबीर शर साहब असांजो मेंबर पाकिस्तान बार काउंसिल, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे एॾो ज़बरदस्त रिसेप्शन ॾिनो आहे। शौकत लोयो साहब महिरबानियूं, तव्हां असांजा यको मुसलसल हलो पिया पिया। ऐं असां खे तव्हां दोस्तनि एॾो मान ॾिनो आहे, एॾी मोहबतूं ॾिनियूं आहिनि। कुझु दोस्त चवनि पिया साईं असांखे यादि रखिजो, हाणे अहिड़ियूं मोहबतूं, अहिड़ी तव्हांजी महिरबानियूं। असां तव्हांखे रिक्वेस्ट कई कल्ह, कुझु नाराज़गियूं हुयूं किन दोस्तनि सां, थींदो आहे इहो त घर में बि नाराज़गियूं थींदियूं आहिनि। ऐं दोस्तनि असांखे मान ॾिनो, असां रिक्वेस्ट कईसीं साईं वारनि जो न साईं असां वटि अचो ऐं असां प्रोग्राम कंदासीं। इहा मोहबत आहे, अड़ो तड़ो करे ख़र्च करे ही दोस्त असांखे मान था ॾियनि। असांजे मेंबर साहिबान खे जेके इलेक्शन्स विढ़नि पिया था, मूंखे इज़त ॾिनी, मां तव्हांजो थोराइतो आहियां। ऐं मां सम्झां थो त तव्हां असांजी टीम जो हिसो आहियो ऐं हिते जेॾी महिल इलेक्शन जा ॾींहं हूंदो त तव्हां असांजे पारां हिते असांजा सम्झो त उम्मीदवार थी बीहंदो ऐं वोट वठंदो असांजे। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी सुखड़ियुनि जी महिरबानी, तव्हां असांखे लख कुर्ब ॾिना। थैंक यू वेरी मच।